प्रोग्राम तो जारी सारी आ इन प्रोग्राम में ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां उतां सिंध में आया आहियूं असां वटि खोड़ दोस्त पूरी दुनिया में आया आहिनि पर जीअं हिते मुल्क में जेतिरी तरक्की थी आहे जेतिरी मुल्क सभिनी खे इज़त ॾिनी आहे रोज़गार ॾिनो आहे उन जी अॼु सालगिरह बि आहे इहा पाण सभिनी खे ख़बर आहे ऐं दुबई में केतिरनि दोस्तनि खे पूरे UAE में केतिरनि दोस्तनि खे रोज़गार आहे कारोबार आहे को पंहिंजी रोज़ी पियो करे त उन लाइ अॼु असां वटि केक कटण जी सेरेमनी बि आहे ऐं उन सां गॾु को चीफ गेस्ट असांजा ॾाढा यंग आहिनि नौजवान 14 सालनि जी एज खां वठी कमु कनि पिया ऐं यंग आहिनि मिरब ख़ासि सां तालुक ऐं जॾहिं बि उनजे बारे में मूंखे ख़बर पई त सच पुछो त सही चवंदा आहिनि त माण्हू जी जॾहिं ख़बर पवंदी आहे त पोइ इंसान पंहिंजूं महिनतुनि जा रुख मटाए छॾींदो आहे थियण जी कोशिशि कंदो आहे कुझु करण जी कोशिशि कंदो आहे या असां जेको चीफ गेस्ट आहे उनजो ज़बरदस्त IT जी फील्ड में ज़बरदस्त नालो IT इंडस्ट्री में ऐं हिन जी जेका कंपनी आहे उन कंपनी में भी ग्रुप ऑफ कंपनी है शिवा IT ग्रुप ऑफ कंपनीज़ जिनमें IT से रिलेटेड डिस्ट्रीब्यूशन से रिलेटेड ओवरऑल केतिरियूं ई कंपनीज़ आहिनि उहे सभु मिक्स आहिनि ऐं उनखे हेड कनि पिया यंग CEO आहे उनखे असां भलीकार कयोसीं तव्हांजी ज़ोरदार ताड़ियुनि में उहो स्टेज ते ईंदो ऐं स्टेज ते असांजे चीफ गेस्ट नरेश परवानी के गुजारिश कंदसि त स्टेज ते ज़ोरदार ताड़ियूं यंग एनर्जेटिक ऐं नरेश भाउ खे अजरक जो सुहिणो तोहफ़ो ऐं शील्ड जे लाइ आऊं भाउ बशीर आरी सर खे गुज़ारिश कंदसि ऐं ख़ूबसूरत शील्ड जो तोहफ़ो आहे असां वटि यादगार वो असांजे प्रोग्राम में आया हुआ ऐं उन सां गॾो गॾु असांजी ॾाढी मुअज़िज़ महिमान सानवी जेठवानी जेका प्रोमोटर आहे आर्ट एंड कल्चर गवर्नमेंट ऑफ इंडिया जी उहे बि जिन प्रोग्राम में असांजी पंहिंजी सिंधियाणी आहे सुहिणे अंदाज़ सां तव्हांखे मां गुज़ारिश कंदसि स्टेज ते अचो अजरक जो ख़ूबसूरत तोहफ़ो आहे दादा कमलेश उनखे अजरक जे लाइ दादा कमलेश खे गुज़ारिश कंदसि स्टेज ते अचनि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि ये असांजा मुअज़िज़ महिमान आहिनि असां जीअं ॻाल्हि कईसीं त पूरी दुनिया में असां वटि महिमान आहिनि ऐं पूरी दुनिया जे महिमाननि खे इज़तूं ॾियणु तव्हां असांजो फ़र्ज़ु आहे ऐं हाणे UAE जो केक कटींदासीं उन लाइ गुज़ारिश कंदुसि दोस्तनि खे त हिते केक आंदो वञे ऐं ॿियो दोस्त जेके असांजा आया आहिनि मुअज़िज़ उन मां अदा महराज खोसो अदा नरेश लताफ़ा परफ्यूम परशुराम हरेश अदा रहीम कलोड़ो अदा आशिक कलोड़ो अदा हबीब भुट्टो अदा अमजद इस्लाम अदा ज़फ़र भुट्टो ये दोस्त जेके गुज़ारिश आहे तो स्टेज ते अचनि ज़बरदस्त ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि महिमाननि जे लाइ ऐं उन सां गॾो गॾु UAE जो नेशनल डे आहे उनजो बि असां केक कटण लाइ दोस्तनि खे चवंदासीं त सभई गॾिजी कटियूं ॾाढो ज़बरदस्त मुल्क UAE उनजो साथ 2 कलाकनि खां पोइ जॾहिं असां हिते पहुचंदा आहियूं त सच पुछो त हिकिड़ी अहिड़ी धरती आहे जिते सभिनी जे लाइ एतिरी डाइवर्सिटी आहे कहिड़े बि मुल्क खां अचनि उन्हनि खे हिते इज़त मिले थी रोज़गार मिले थो उन्हनि खे प्यार मिले थो इहा ई ख़ुशूसियत आहे हिन पूरे मुल्क जी हिन UAE जी जेको उनजो साथ ऐं इतिहाद आहे असांजी दुआ आहे त हिन इतिहाद जी ईद उहा बि सभिनी खे मुबारक हुजे अॼु मां रोड ते ॾिठो त ईद उल इतिहाद लिखियलु हो मूंखे ॾाढी ख़ुशी थी त उन में दुबई बि आहे उन में शारजाह बि आहे उन में फुजेरा बि आहे उन में अबूधाबी बि आहे उन में अलेन बि आहे उन में रासुल ख़ैमा बि आहे इहे सभु जेके रियासतूं आहिनि इहे असांजूं रियासतूं आहिनि तव्हां असां सभिनी जो पाड़ेसरी मुल्क आहे ऐं हिते जेको भाईचारो अमन आहे इहा ई ख़ूबसूरती आहे असांजे हिन UAE जी जी
नरेश ऐं असांजी अदिसानवी अदा शौकत नंढो सभई गॾिजी ज़ोरदार ताड़ियुनि में लॉन्ग लिव यूएई। जोरदार ताड़ियों। लॉन्ग लिव यूएई, लॉन्ग लिव यूएई। ईद इतिहाद है, इन मुल्क में सभी के इज्जतूं मिलियूं, रोजगार मिलियो, ही प्रोग्राम थियनि था, सॼी दुनिया में दोस्त अचनि था। उनजी अॼु नेशनल डे है, ज़बरदस्त, वॾी महिरबानियूं, लख कुर्ब सभिनी दोस्तनि जा। ऐं मां चाहींदुसि त केक खाओ, बुर्गो कटियो न, केक विरायो, खाओ, ही सभई गॾियल आहे, का फॉर्मेलिटी न आहे हिन में, सभु पंहिंजा पाण में, ॿार बि खेॾंदा, केक बि कटबा, खाइबा, खाराइबा। ज़ोरदार ताड़ियूं दोस्तनि जे लाइ।